अस्सलामुअलैकुम चन्ना यूट्यूब चैनल ते सभी के वेलकम। अम्मी हैप्पी मदर्स डे गुजरंदे 2 ॾींहं थिया आहिनि। अली अहमद भी असां सां गॾु आहे, अम्मी भी गॾु आहे। मदर्स डे गुजरंदे 2 ॾींहं थिया आहिनि। त अम्मी मदर्स डे त हूअं त हर ॾींहुं मदर्स डे हूंदो आहे। अल्लाह साईं मुंहिंजी अम्मीअ खे वॾी हयाती ॾे। मां पंहिंजी अम्मीअ लाइ हमेशह दुआ कंदी आहियां ऐं इहा बि दुआ कंदी आहियां त अल्लाह साईं मूंखां अॻु में मुंहिंजी अम्मीअ खे हिन दुनिया मां न मोकिले। पहिरियों मां वञा सूर सां अल्लाह साईं हयाती ॾे जग जहान जे बच्चन के। अल्लाह साईं बच्चन जो सूर कंहिंखे बि न ॾेखारे। रब्बुल आलमीन ख़ैर करे। बच्चन जो दुख वॾो आहे। मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो त अम्मा वीचारी हिक खट ते पइजी रही। अम्मी अली अहमद मूंखे ॾियो। उथण वेहण खां चढ़ी वई। सो अल्लाह साईं करे त बच्चन जो दुख कंहिंखे बि न हुजे। सही। अञा माउ पीउ जो दुख सही वञिबो, वरी पंहिंजा बच्चा हूंदा उन्हनि खे ॾिसी ज़िंदगीअ खे अॻिते हलाइण जी कोशिशि कबी त न असांखे इन्हनि बच्चनि जे लाइ जीअणो आहे। पर माउ बच्चनि खां सवाइ जी न थी सघे। पीरनि खां पिनी था वठजनि ऐं जॾहिं ॿारु हलियो थो वञे कंहिं माउ जो, भली जवान हुजे नंढड़ो हुजे, त पेट में सांढण खां वठी हिन उमिरि ताईं ॿधणो उथणो वेहणो, तोतलियूं ॿोलियूं, हर हिकु लफ़्ज़ सेकंड हिकिड़ो छा चइजे त फिल्म वांगुरु उहो हले थो पियो। ऐं जॾहिं उहो हले थो पियो उन वक़्तु उन माउ जे सूरनि जो काथो नथो करे सघिजे। सो अल्लाह पनाह ॾे जग जहान खे। रब्बुल आलमीन जिन खे माउ पीउ बख़्शे ॾिनो अथई बख़्शे ॾे। अल्लाह उन औलाद खे सुठी तौफ़ीक़ अता करे त पंहिंजे माउ पीउ जी इज़त कनि, फ़रमान बरदारी कनि, ख़ुशि हुजनि। तव्हां बि ख़ुशि हूंदव। सभु मुंहिंजा बच्चा आहियो, कुल्हे कांधी आहियो, अल्लाह तव्हांखे हयाती ॾे। पुटु आहियो, धीअ आहियो, जेके बि आहियो, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मूंखे अमड़ चवण वारा अल्लाह कंदो त पाण बि पीअर मायर हूंदव, औलाद अदब कंदव, इख़लाक़ कंदव, बरदारी कंदव। गर्मी थी थिए हिनखे। गर्मी हिनखे थिए थी। हिनखे ड्राइविंग करणी आहे। मूंखे लॻे थो अली अहमद खे न ड्राइविंग करणी आहे ऐं नेक्स्ट वीडियो में अली अहमद ड्राइविंग कंदो। हाणे तव्हां ॾिसो, भाइड़ो आयो, भेनड़ो आयो, हे हथ ॿधाइणो। हिनखे चओ माईअ खे पढ़े थिए त मां हीअं गिड़ गाॾी हलां। अली अहमद मां कुझु ॾे त सही त हिनखे हाणे खवाए। मेरा खोले छॾी आहे गाॾी। हा न अली अहमद, थैंक यू सो मच। तव्हां वीडियो लाइक कंदा आहियो, कमेंट कंदा आहियो।